महालक्ष्मीअ जो रोट कीअं ठाहिबो आहे। महालक्ष्मीअ जो रोट ठाहिण लाइ जेका विधि मुंहिंजी माउ मूंखे सेखारी मां उहा अॼु तव्हां सां शेयर थी कयां। महालक्ष्मीअ जे ॾिण में 16 अंकनि जो वधीक महत्व हूंदो आहे, त इन जे लाइ जेको रोट ठहंदो आहे उन जे लाइ बि उन में 16 नंढियूं नंढियूं चाणियूं खणी करे कंबाइन करे हिकु वॾी चाणी ठाहे करे उनखे वेलबो आहे ऐं उन में जेके वेले करे उन में कुंडू कढबियूं आहिनि उहे बि 16 ई कढबियूं आहिनि ऐं हिनखे ॻोहींदे वक़्तु अगरि देसी घीअ जो मोइण लॻाइजे त वधीक सुठो, गुड़ जो बि शगुन कजे ऐं हिनखे जेको महालक्ष्मीअ जे रोट ते कप सां निशान कॾहिं न कढजनि। जीअं पाण थदड़ीअ ते कप सां निशान कढंदा आहियूं तीअं महालक्ष्मीअ जे रोट ते कप सां निशान न कढजनि। इहो मुंहिंजी माउ मूंखे सेखारियो। सॻड़ो ॿधिबो आहे। ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः, ओम विश्वजनन्यै